नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदा हलूं त वगेण टाउन जे वार्ड नंबर 3 ते बीठल आज़ाद उम्मीदवार जिब्रान खान कलोड़ो चूंड निशान इलेक्शन जे ॾींहुं अचानक तब्दील थी वियो। आर ओ ऑफिस जी मुदाख़लत ते रेंजर्स पुलिस जा अटाला पहुची पोलिंग बंदि कराए छॾी। जिब्रान कलोड़े पारां मीडिया अॻियां दाईंदे चयो त हुकुमरान जमायत जा नुमाइंदा पंहिंजी शिकस्त ॾिसी बौखलाहट जो शिकार थी विया आहिनि। जॾहिं त पीपी उम्मीदवार सरदार खलील खान चयो त निशान जी तब्दीली सां असांजो वास्तो नाहे। पीपी अॻवाननि पारां आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त फ़िलहाल पोलिंग बंदि कराए वार्ड नंबर 3 ते ॿीहर इलेक्शन कराई वञे। रिपोर्टर आजिज़ चांडियो, साहिल न्यूज़ वगण। स्टैंड वरितो आहे, फ़िलहाल पोलिंग बंदि कराई आहे, पर असां था चऊं इहा मुलतवी थिए कंहिं ॿिए डेट ते रखे ऐं मुंहिंजो जेको असुलु निशान आहे गुल ऐं उहो ॾिनो वञे। न सूरत में असांजा बि वोटर्स मौजूदु आहिनि, अॻिली दुर जा बि वोटर्स मौजूदु आहिनि। असांजा ॿई भाइर आहिनि। असां नथा चाहियूं त मतिलबु उन्हनि खे तकलीफ़ अचे। गर्मी जी बि घणी शिदत आहे, ॿाहिरि ख़वातीन बि बीठियूं आहिनि, ॾाढो मतिलबु ख़राबु सिचुएशन आहे हिते। सो असां इहो चाहींदासीं त फौरी तौर ते हिनखे मुलतवी कयो वञे त जीअं मुंहिंजो असली निशान गुल मूंखे अलॉट कयो वञे। साईं इंतिज़ामिया इहो कयो आहे त वधि में वधि असांजी पुलिस सपोर्ट कई आहे। पुलिस साहिबा जिन आया, DSP साहिबु रियाज़ अली मुंहिंजे हिन मां वार्ड 2 ते आहियां ऐं हीअ मुंहिंजो जेको आहे 3 वार्ड आहे जंहिंमें जहांगीर बदर आहे। उन में इहो मसइलो थियो आहे त अदे जो जेको मुखालफ़त में कैंडिडेट आहे उहो इंडिपेंडेंट आहे। उनजो इहो चवणु आहे त मुंहिंजो इहे जेको आहे चेंज थी आयो आहे निशान, हालांकि जेको आहे पहिरियों जेको अलॉट कयो वियो आहे उहो इहो ई बाज़ कयो वियो आहे ऐं बैलेट पेपर ते संदसि नालो बि आहे ऐं इहे बि आहे। पोइ